श्री सुखमनी साहिब अष्टपदी नाई पौड़ी टी। भगवती भगवंत भगत का रंग, सगल त्यागे दुष्ट का संग। मन ते बिन से सगला भरम, कर पूजे सगल पार ब्रह्म। साध संग पापा मल खोवे, तिस भगवती की मत उत्तम होवे। भगवंत की टहल करे नित नीत, मन तन अर्पे बिसन परीत। हर के चरण हृदय बसावे, नानक ऐसा भगवती भगवंत को पावे। सचो भगवती सो आहे जंहिंखे भगवान जी भक्तिअ जो रंग आहे ऐं जंहिं त्यागियो दुष्टन जो कुसंग आहे। जो मन मां मेटे सभु गुमान, जो सभिनी में पसे एक भगवान, ॾिए सभिनी खे मान। जो संतन जे संग में पापन जी मैल सभु मन मां कढे, अहिड़ो ई भगवती सचो भक्त उत्तम मत में थो रहे। जो नित नियम सां भगवान जे शेवा में पाण खे धरे थो, जो मन तन विष्णु प्रभुअ जे प्रेम में अर्पण करे थो, जो हरिअ जा चरण पंहिंजे हृदय अंदर वसाए थो, अहिड़ो सचो भगवती श्री भगवान खे पाए थो। मन प्रबोध नायका 12 ताईं। राम नाम संगी साथी, ब्यो न कोई मददगार। नूरी गोबिंद गाए मन रह, रोज तू होशियार। जनक व्यो रावण व्यो, व्यातरे शिवीर। नूरी गोबिंद गाए मनानत, वेंदे विच सीर। जमशेद व्यो दारा व्यो, व्यो सिकंदर शाह। नूरी गोबिंद गाए मन आहे, सबिन जी हरा। व्या पैगंबर पीर व्या, वड्डा शायर है शेर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। गुरुदेव मेरा है आधार, हो गुरुदेव मेरा है आधार। हो गुरुदेव मेरा है आधार, हो गुरुदेव मेरा है आधार। उन बिन जीवन है दुश्वार, उन बिन जीवन है दुश्वार। उन बिन जीवन है दुश्वार, उन बिन जीवन है दुश्वार। गुरुदेव मेरा है आधार, हो
चरणन मेरी जीवन नैया, गुरु चरणन मेरी जीवन नैया, गुरु चरणन मेरी जीवन नैया, गुरु चरणन मेरी जीवन नैया। सब कुछ उनको है अर्पण किया, सब कुछ उनको है अर्पण किया, गुरुदेव मेरा है आधार, ओ गुरुदेव मेरा है आधार। गुरुदेव मेरी जीवन ज्योत, गुरुदेव मेरा एक ही दोस्त, गुरुदेव मेरी जीवन ज्योत, गुरुदेव मेरा एक ही दोस्त। बिन गुरुदेव है सब अंधकार, बिन गुरुदेव है सब अंधकार, बिन गुरु कौन लगाए पार, बिन गुरु कौन लगाए पार, बिन गुरु कौन लगाए पार, गुरुदेव मेरा है आधार, ओ गुरुदेव मेरा है आधार। गुरु ही एक उम्मीद सहारा, गुरु को अर्पण जीवन सारा, गुरु ही एक उम्मीद सहारा, गुरु को अर्पण जीवन सारा, गुरुदेव की मैं दासी दीवानी, गुरुदेव की मैं दासी दीवानी, जैसी तैसी अंजलि तुम्हारी, जैसी तैसी अंजलि तुम्हारी, जैसी तैसी अंजलि तुम्हारी, गुरुदेव मेरा है आधार, ओ गुरुदेव मेरा है आधार। उन बिन जीवन है दुश्वार, उन बिन जीवन है दुश्वार, गुरुदेव मेरा है आधार, ओ गुरुदेव मेरा है आधार, ओ गुरुदेव मेरा है आधार। मिले तो गुरु जे ब्यो सब विसार,
गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय मिले तो गुरु जे ब्यो सब विसार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार चित्त में चरणन जो ध्यान धार चित्त में चरणन जो ध्यान धार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय कूरा ही नाता अथई कूर संसार सच्चो एक गुरु आहे गुरुदेव जो प्यार उन प्यार सदके ब्यो सब तू छोड़ मुर्शिद मिठे सा मिठो ना तो जोर मिले तो गुरु जे ब्यो सब विसार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय कंदे छातु दुनिया मान शान वडाई पैसो पदारथ अथई मोह भाई छुटण जे तू चाही वनी पिन एहसान गुरुदेव चरणन करी छो न स्नान मिले तो गुरु जे ब्यो सब विसार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय ॐ नमो गुरुदेवाय मथुरा वनी छो तू काशी वेई छो न सन मुख थी कृपा तलाशी मुर्शिद मिठे ता कर सदके तू सा कदमन में अंजलि पहंजो कंद कपाए मिले तो गुरु जे ब्यो सब विसार मिले तो गुरु जे ब्यो सब विसार चित्त में चरणन जो ध्यान धार चित्त में चरणन जो ध्यान धार मिले तो गुरु जे मिले तो गुरु जे मिले तो गुरु जे ब्यो सब विसार श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13
श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वेर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चवारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जैके न कि क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो। धन दर मिल्कत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो, सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। Shah
Sri Nuri Granth, page 539, 539. दुखी बोली, लगी आहे दिल में एक तुंहिंजी ई आस, अथम अॼु मुरारी ॾाढी प्यास प्यास, अखियुनि में आ तो लाइ अथम इंतज़ारी, लिंगन में लगी आ बिरह जी बीमारी, नेड़नि तुंहिंजनि आ मूंखे मोयो आ, तुंहिंजे मुहिब मुरलीअ निहोड़ियो त आ, फिक्र दिल में आ ॾिसी वतन जो ही हाल, ॿुध फ़क़ीरा दुखी ॿोली अची कर संभाल, अची चिमक तूं ऐं सूंहं जा सितारा, सुण नूरीअ जा सुॾका ऐं प्रीतम प्यारा. The plaintive cry. There is only one single aspiration in my heart, and that is my longing for you. O Master of the flute, greatly athirst for you I am today. Full with anxiety for you are my eyes, and my limbs are afflicted with the malady of separation from you. Your eyes have bewitched me, and your love-filled melody has anguished me. Distressed I am to see this condition of the motherland. Pray, hear the plaintive cry of this supplicant, and come and grant me your protection. O Master of Beauty, come and illumine my motherland with your radiance. O Beloved, pray, listen to my sobs, says Nuri. गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा, गुरुदेव प्यारा.
प्यारे दादा, दादा प्यारे, प्यारे प्यारे दादा, दादा प्यारे, प्यारे प्यारे दादा, दादा प्यारे, प्यारे प्यारे दादा। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा नाम। चरणों में तेरे मेरे चारों धाम, निस दिन गाऊं दादा तेरा
दादा प्यारे 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 दादा दादा प्यारे 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 दादा गुरुदेव मेरे दादा गुरुदेव मेरे दादा गुरुदेव मेरे दादा गुरुदेव मेरे दादा। हरे कृष्णा हरे राम दादा श्याम 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 हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं किथे बि वेंदो आहियां त उते हमेशह हिकु मीटिंग रखंदा आहिनि अक्सर करे, जंहिंखे असीं क्वेश्चन आंसर मीटिंग करे कोठींदा आहियूं। सुवाल पुछंदा आहिनि, इन्हनि सुवालनि जा खेनि जवाब ॾिना वेंदा आहिनि। हिकु सुवाल जो वरी वरी पुछंदा आहिनि, सो इहो त गुरूअ खे शिष्य खां छा, गुरू पंहिंजे शिष्य खां छा थो एक्सपेक्ट करे, गुरूअ खे शिष्य खां छा खपे, पैसो पदारत खपे, मान शान खपे, छा खपे गुरूअ खां। हिकु सचो गुरू हिकु पंहिंजे सचे शिष्य खां what does he expect? The Guru does not expect anything material. गुरूअ खे दुनिया जी का चीज़ खपे की न, हू इन्हनि सभिनी खां मथे चढ़ी वियो आहे। हुनखे जेकी प्रभुअ वटां मिले थो
उहो प्रभु जो प्रसाद करे क़बूल करे थो। वधीक हुनखे का तृष्णा की न आहे। He has no desire for anything. He does not need anything. तॾहिं छा खपेसि खेसि? शिष्य वटां छा खपेसि? फ़क़ति हिकु ॻाल्हि। गुरु हिकु सचे शिष्य खां फ़क़ति हिकु ॻाल्हि एक्सपेक्ट करे थो। उहा ॻाल्हि कहिड़ी? उहा ॻाल्हि हीअ एक्सपेक्ट करे थो त शिष्य मुंहिंजे हुकुम में हलंदो। ओबीडियंस टू द गुरु। जेकी गुरु चवे थो या जेकी गुरु जेकर चवे, छो त केतिरा भेरा शिष्य गुरुअ खां परे रहे थो ऐं पोइ खेसि केतिरनि प्रॉब्लम्स, केतिरनि मसाइलनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उन वक़्तु हिकु शिष्य खे खपे अखियूं पूरे जेकर वीचार करे त जेकॾहिं मां गुरूअ जे नज़दीक हुजां हा ऐं हीअ मुंहिंजी हालति हुजे हा, ही प्रॉब्लम मुंहिंजे अॻियां अची खड़ो थिए हा, जंहिं प्रॉब्लम खे मूंखे मुंहुं ॾियणो पवे हा, त गुरू मूंखे जेकर कहिड़ी सिख्या ॾे हा, उन ई सिख्या ते मां हींअर बि हलंदुसि। जेतोणीकि गुरू मुंहिंजे नज़दीक की न आहे, जेतोणीकि गुरू अखरनि में मूंखे को बि हुकुम की नथो करे, पर गुरू जेकर चाहे त मां हिन तरह हलां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरूअ खे ॿियो की न खपे। गुरूअ खे फ़क़ति खपे परफेक्ट ओबीडियंस, इम्प्लिसिट ओबीडियंस। असीं केतिरा भेरा पुछंदा आहियूं हीअं छो, हूअं छो। केतिरा भेरा गुरू हुकुम कंदो आहे जो हुकुम असीं सम्झी बि की न सघंदा आहियूं ऐं दिलि जे अंदरि शंकाऊं उथंदियूं आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सचे शिष्य जे दिलि अंदरि शंकायूं नथियूं उथनि। सचो शिष्य चवे थो गुरू हीअ ॻाल्हि हिन तरह चाहे थो, मुंहिंजो कमु आहे त उन तरह ई मां वञी कमु करियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हाफ़िज़ हिकु वॾो सूफ़ी दरवेश थी वियो आहे। हाफ़िज़ हिक खां वधीक मौक़नि ते चयो त जेकॾहिं मुर्शिद हुकुम करे त जंहिं कारपेट ते तव्हीं प्रार्थना करियो था, हिकु मुसलमान पाण सां कारपेट खणी घुमंदो आहे। हिकु मुसलमान खे 5 भेरा नमाज़ पढ़णी आहे, ॾींहं में 5 भेरा शरीयत मूजिबि खेसि नमाज़ पढ़णी आहे। इन करे हिकु मुसलमान पाण सां प्रेयर कारपेट, नंढिड़ो तव्हां ॾिठो हूंदो, नंढिड़ो कारपेट खणी घुमंदो आहे। वक़्तु ईंदो, नमाज़ जो वक़्तु ईंदो, यकदमि इहो कारपेट जिते बि हूंदो, मुसलमान जिते बि हूंदो, उते यकदमि इहो कारपेट विझाए गोॾा खोड़े नमाज़ पढ़ंदो। नमाज़ पढ़ण में घणो वक़्तु की नथो लॻे, पर हुनखे परवाह नथी थिए, हुनखे लॼ नथी अचे। मां तव्हांखे वरी वरी वेनती कंदो आहियां त तव्हीं जेकर घटि में घटि जंहिं वक़्तु मानी खाओ, नेरनि खाओ, डिनर खाओ, हथ जोड़े प्रभुअ जा शुकराना मञो। प्रभु तूं असांखे अहिड़ी सुठी रोटी पहुचाई थो। पोइ मूंखे के चवंदा आहिनि
ख़ासि करे भेनरूं, त असांखे इहो तरीक़ो ॾाढो वणे थो। जेकर असीं भेरे भेरे जॾहिं मानी खाऊं या ॿियो कुझु बि खाऊं, जेकर पहिरीं प्रभुअ जा शुकराना मञूं, पर असीं मेल में हूंदा आहियूं, असांखे लॼ ईंदी आहे। न मुंहिंजा प्यारा भाउरो, लॼ खां तव्हांखे मथे चढ़णो आहे, ऐं लॼ खां मथे चढ़ण में तव्हांखे हीअ ॻाल्हि ॾाढी मदद कंदी, भई असांजे गुरूअ जो हुकुम आहे। जेकॾहिं मूंखे को बि गुरूअ जो हुकुम आहे, मां लॼ की न कंदुसि, मां उहो हुकुम मञंदुसि, जेकॾहिं मां सचो शिष्य आहियां। त ही सूफ़ी दरवेश हाफ़िज़ चवंदो हो त जेकॾहिं तुंहिंजो मुर्शिद तोखे चवे त तूं पंहिंजो प्रेयर कारपेट जिते तूं नमाज़ पढ़ी थो, उहो कारपेट शराब में वञी रंग, शराब में वञी ॿोर, शराब में ॿोरे पोइ उन ते तूं वञी नमाज़ पढ़, त तोखे ईअं करणु घुरिजे, पुछणु न घुरिजे, कुछणु न घुरिजे, शक आणणु न घुरिजे, पर तोखे पंहिंजे मुर्शिद जे हुकुम में पंहिंजी ज़िंदगी ॿधणु घुरिजे। इहे अखर जॾहिं हाफ़िज़ चया त इस्लामी दुनिया में धोॾो अची वियो। हाफ़िज़ वास्ते खेनि ॾाढो प्यारु ऐं खेनि ॾाढी इज़त ऐं खेनि ॾाढी श्रद्धा हुई। हाफ़िज़ जे मुख मां इहे अखर निकिरनि, छाकाणि इस्लामी शरीयत मूजिबि, इस्लामी क़ाइदे मूजिबि शराब खे हथु लॻाइणो की न आहे। शराब पीअणु हिकु वॾो पाप करे लेखींदा आहिनि। जेतोणीकि पीअंदा आहिनि हींअर, पर अञा ताईं ईअं लेखियो वेंदो आहे त शराब खे हथु लाइणु या शराब पीअणु वॾो पाप आहे। हाफ़िज़ जा इहे अखर ॿुधी सभिनि खे अजब लॻो, थरथुलो मची वियो। तॾहिं हिकु काज़ी वटि अचे थो, हाफ़िज़ वटि अचे थो, चवे थो साईं तव्हां ही हुकुम कयो आहे, तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते, पर असांखे सम्झ में नथो अचे त हिन जो मतिलबु कहिड़ो आहे। कृपा करे जेकर असांखे सम्झायो। तॾहिं काज़ीअ खे हाफ़िज़ चवे थो त साम्हूं हिकु टकिरी, वॾी टकिरी आहे, उन टकिरीअ जे चोटीअ ते हिकु घरु आहे, हिकु मकान आहे। उन मकान में हिकु मुंहिंजो दोस्त रहे थो, वृद्ध अवस्था जो आहे। उन खां तव्हां वञी ही सुवालु पुछो, तव्हांखे हिन सुवाल जो जवाबु ॾींदो। काज़ी मन में मुंझल आहे त प्रेयर कारपेट जिते नमाज़ पढ़िजे, उहो शराब में कीअं उनखे ॿोड़िजे, कीअं थी सघे थो। अचे थो, टकिरी चढ़ी अचे थो, अची दरवाज़ो खुरकाए थो, दरवाज़ो उहो बुज़ुर्ग माण्हू खोले थो। वृद्ध अवस्था वारो माण्हू अची दरवाज़ो खोले थो, काज़ीअ खे ॾिसे थो, चवे थो काज़ी साहिब तव्हीं भली आया, पर तव्हीं कॾहिं बि हेॾी टकिरी चढ़ी मूं वटि न आया आहियो, अॼु पहिरियों भेरो ई तव्हीं मूं वटि आया आहियो। ज़रूरु का ॻाल्हि हूंदी, जेका ॻाल्हि हुजे सा भल मूंखे सर्विस थी करे ॿुधायो। तॾहिं काज़ी खे चवे थो त साईं जेकी तव्हीं चओ था सो बिल्कुलु सच आहे। अॼु मां तव्हांखे तकलीफ़ ॾियणु आयो आहियां, पर पंहिंजे करे न, मूंखे हाफ़िज़
तव्हांजे मित्र तव्हांजे दोस्त मूंखे तव्हां वटि मोकिलियो आहे त मां तव्हां खां सम्झां त हाफ़िज़ जे अखरनि जी सची माना कहिड़ी आहे। हीउ वृद्ध अवस्था वारो माण्हू इहो सुवालु ॿुधे थो ऐं पोइ काज़ीअ खे चवे थो त हिन ॻाल्हि जो तोखे जेकॾहिं जवाबु खपे त तूं वरी शहर में वञ। शहर जे विच में हिकु वैश्या जो घरु आहे, द हाउस ऑफ अ प्रॉस्टिट्यूट। उते तूं वञ, उते तोखे हिन ॻाल्हि जो जवाबु मिलंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही वधीक अजब में पवे थो। चवे थो ही कहिड़ी हालति अची थी आहे। असांजे इस्लामी धर्म मूजिबि न शराब खे हथु लाहिणो आहे, न कंहिं वैश्या खे वञी मिलणो आहे। ही अॼु मां छा पियो ॾिसां, पर तब छो त खेसि अहिड़ो हुकुम मिलियो आहे, वञे थो वैश्या जे घर वञे थो। उन वैश्या जे घर उन ॾींहुं हिकु नंढी छोकिरीअ खे दाख़िल कयो अथनि। हीअ छोकिरी ॾके पई। हिन छोकिरीअ कॾहिं पाप जी हयाती की न रही हुई। पहिरियों भेरो खेसि पाप में छिकियो अथनि। ॾके पई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तॾहिं काज़ी खेसि चवे थो, मुंहिंजी न्याणी तूं हीअं ॾकी छो पई? ॿुधाए थी काज़ीअ खे, कंधु नथी खणी सघे मथे, कंधु हेठि अथसि। ॿुधाए थी त मूं हेर ताईं कॾहिं पाप कयो कोन आहे, पर मूंखे ज़ोरीअ हिन पाप जे ज़िंदगीअ में छिकियो वियो आहे। मां इन करे ॾकां पई। तॾहिं काज़ी खांसि पुछे थो त मुंहिंजी नींगरी, तूं कहिड़े शहर मां आई आहीं? तुंहिंजो शहर कहिड़ो जितां तोखे भॼाए वठी आया आहिनि? तूं कहिड़े शहर में रहंदी आहीं? छोकिरी ॿुधाए थी शहर जो नालो। शहर जो नालो उहो ई हो जिते ही काज़ी रहंदो हो। तूं हिते कीअं अची पहुती आहीं? तॾहिं न्याणी ॿुधाए थी त मां पंहिंजे पिता सां गॾु निकिती हुअसि हज ते। हज ते हिकु मुसलमान खे वञिणो ज़रूरी आहे। It is important on every true Muslim to visit the Hajj at least once in a lifetime. चईं असीं हज ते पे वियासीं। हिकु राति जो वाट ते किन डाकुनि अची असांखे पकड़ियो ऐं मूंखे उहे डाकू भॼाए वठी आया ऐं उन्हनि मूंखे हींअर हिन मुसीबत जे घर में मोकिलियो आहे। काज़ी इहा ॻाल्हि सम्झी वञे थो, छो त काज़ी चए थो त असां सां इहा साॻी हालति थी। मां हज ते पे वियुसि ऐं के डाकू अची लॻा, असांजो सामान सॼो खणी विया। मूंसां गॾु मुंहिंजी बालकी हुई, उनखे भॼाए विया। मां सम्झी सघां थो त तुंहिंजी कहिड़ी हालति हूंदी, पर मूंखे ॿुधाए तुंहिंजो नालो कहिड़ो आहे? बालकी पंहिंजो नालो ॿुधाए थी। काज़ी चए थो त इहो त नालो मुंहिंजे धीउ जो, साॻियो नालो। पुछेसि थो तुंहिंजे पीउ जो नालो कहिड़ो आहे?
पीउ जो नालो ॿुधाए थी। काज़ी चए थो इहो त मुंहिंजो नालो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन न्याणीअ जे मुंहं ॾे निहारे थो, चङी तरह चिताए ॾिसे थो। चए थो हीअ त जहिड़ी मुंहिंजी धीउ। तॾहिं पुछेसि थो तूं त कहिड़े मोहल्ले में रहंदी हुईं? छोकिरी ॿुधाए थी मां हिन मोहल्ले में रहंदी हुअसि। काज़ी चए थो उहो त मुंहिंजो मोहल्लो हो। तॾहिं काज़ी सम्झे थो त हीअ मुंहिंजी धीउ आहे। यकदमि खेसि भाकुर पाए थो ऐं खेसि चवे थो त तूं डपु न कर, तूं मुंहिंजी धीउ आहीं, मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं तोखां ही कमु केरु कोन थो जोड़ीअ वठी सघे। तूं मूंसां हल, मां तोखे वठी हलंदुसि। तंहिंखां पोइ काज़ी सम्झे थो त हुकुम मञण में का माना पई आहे। हाफ़िज़ पहिरीं चयो त शराब में रंगियो पंहिंजो प्रेयर कारपेट, उन तां हुनखे मोकिलियो वियो विर्ध अवस्था जे माण्हूअ वटि, उन खेसि मोकिलियो वैश्या घर में। सम्झी वञे थो त का मिड़ई प्लान आहे। सतपुरख जेको बि असांखे हुकुम ॾियनि था असांखे उहो बिना पुछण जे मञणु घुरिजे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न, पर तव्हांखे वरी बि इहा वेनती कंदुसि जा पाण खे वरी वरी कंदो आहियां। छो त जे असीं हिन राह में हलणु चाहियूं था त पहिरियों कमु जो असांखे करिणो आहे सो आहे ओबीडियंस। वरी वरी गुरुदेव साधू वासवाणी असांखे सिख्या ॾिनी त तव्हांखे कमु फ़क़ति हिकु करिणो आहे। उहो कमु आहे पंहिंजे आपे खे अनहाइलेट करणु, पंहिंजे आपे खे पेरनि हेठां लतारणु, पंहिंजे आपे खे निगूसार करणु, पंहिंजे आपे खे तलवार सां कपणु। उहो कीअं थी सघे थो? उहो थी की न सघे थो जेसि ताईं असीं कंहिं न कंहिं जे हुकुम में हलूं। को न को चूंडियो, पाण खां बहितर इंसान चूंडियो जो हिन राह में असांखां के विखूं अॻिते खणी वियो हुजे। चूंडियो, हिकु वारी चूंडियो, पोइ उन जे हुकुम में हलो। छा बि तव्हांखे चवे तव्हांखे उहो कमु करिणो आहे। ईअं करण सां तव्हांजे आपे जो ज़ोर वेंदो घटिबो वेंदो घटिबो। मन केतिरा ई सुवाल पुछे थो ऐं मन असांखे कुराह में वठी वञे थो। मन असांखे चवे थो ही अहिड़ो हुकुम तूं कीअं मञंदे? तूं इस्लामी धर्म जो हिकु मेंबर आहीं, तूं कीअं पंहिंजो प्रेयर कारपेट शराब में ॿोड़ींदे? कीअं थी सघे थो? नामुमकिन आहे। तूं इस्लामी धर्म जे राह में पंधु करीं थो, तूं वैश्या जे घर कीअं वञी सघंदे? नामुमकिन आहे। ही सभु तोखे कुराह में वठी था वञनि। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन वक़्तु असांखे मन जो आवाज़ु कीन उञाइणो आहे, मन जी ॻाल्हि कीन मञणी आहे। असांखे मञणी आहे उन जी ॻाल्हि जंहिंखे असां चूंडियो आहे त असीं उन जे हुकुम में हलंदासीं। छा बि थी पवे, कहिड़ो बि हुकुम हुजे। ॿियो को रस्तो आहे की न जंहिंमें असांजो आपो
नास थिए। असांखे पंहिंजे आपे खे मारणो आहे। आपो जॾहिं मरे, आपो आहे भित जा मुंहिंजे ऐं प्रभुअ जे विच में अची खड़ी थी आहे। इन करे मां प्रभुअ खे नथो ॾिसी सघां। वरी वरी पुछंदा आहिनि सुवाल त जेकॾहिं इफ गॉड इज़ ऑमनी प्रेज़ेंट, जेकॾहिं प्रभु हर हंधि हाज़ुर नाज़ुर आहे, ईअं छो आहे त असीं प्रभुअ खे नथा ॾिसी सघूं? प्रभु हिते असांजे अॻियां आहे, पर असां छा कयो आहे? असांजे ऐं प्रभुअ जे विच में हिकु पर्दो लॻाए छॾियो आहे। असांजे ऐं प्रभुअ जे विच में हिकु भित खड़ी करे छॾी अथऊं। इन भित जे आर पार असीं ॾिसी नथा सघूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे कंहिं न कंहिंखे चूंडियो, को न को जो हिन राह में असां खां वधीक कदम खणी चुको आहे। A person who is more spiritual than I am. मूंखे खपे मां उनखे चूंडियां ऐं उन जे हुकुम में मां पंहिंजी जीवन ॿधां। जेसि ताईं मां कंहिंजे हुकुम में नथो हलां, तेसि ताईं मां पंहिंजे आपे जे असर हेठि आहियां। ऐं जेसि ताईं मां पंहिंजे आपे जे असर हेठि आहियां, तेसि ताईं जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि त वण घोड़ो नथो ॿधां, पंहिंजे नमूने ते हलां थो, पाण फ़ैसिलो करियां थो त हक़ीक़त जी राह कहिड़ी आहे। पर मूंखे को आज़मूदो आहे की न, इन करे केतिरा भेरा मां चुकूं करियां थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संतनि जी बाणी, गुरुनि जी बाणी, नूरी बाणी, उन में हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनल आहे त हुकुम में हलो, हुकुम में हलो, हुकुम में हलो। हुकुम अंदरि सभु को, ॿाहिरि हुकुम न कोई। असांखे हुकुम में हलणु घुरिजे। अहिड़ी आसीस शल तव्हां सभिनि ते थिए, तव्हांजे सदके न तव्हांजे दास ते थिए। असीं कंहिं न कंहिंखे चूंडियूं जो असांखां बहितर हुजे, जंहिंखे हिन राह जी असांखां वधीक परूर हुजे, उन जे शरण में अचूं, उन जे हुकुम में हलूं ऐं हुकुम में हली हिकु सभागे ॾींहंरे आपे जे चंबे खां ॿाहिरि थियूं। आपो बि हिकु क़िस्म जो पिंजरो आहे, जंहिं पिंजरे में असीं फसिजी विया आहियूं। इन पिंजरे मां निकिरण लाइ ज़रूरी आहे त असीं कंहिं न कंहिं सतपुरुख प्रभुअ जे प्यारे जे हुकुम में पंहिंजी जीवन ॿधूं। शल अहिड़ी आसीस असां मां हिकु हिकु ते अचे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।
प्रभु तेरी कृपा से सब काम